इस्लामाबाद हाई कोर्ट तोहीने मज़हब जी केसन जी जांच लाइ हुकूमत के कमीशन जोड़न जो हुकुम ॾेई छॾियो। कार्रवाई सिधी रीत नशर करण जी हिदायत। अदालत तोहीने मज़हब जे केसन जी जांच लाइ कमीशन जोड़न बाबति दरख़्वास्तूं मंज़ूर करे वरितियूं। अदालत रिमार्क्स ॾिना त वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जोड़ियल कमीशन 4 महीननि में पंहिंजी कार्रवाई मुकमल करे कमीशन जी कार्रवाई सिधी रीत नशर कई वञे। अहिड़ियूं शाहिदियूं साम्हूं आयूं आहिनि जिन मां FIA ऐं कुझु माण्हुनि जे गठजोड़ जे इल्ज़ामनि खे हथी मिले थी। IMF खंडु ॿाहिरां घुराइण ते टैक्स छूट ॾियण खां इनकार करे छॾियो। पाकिस्तान जे फूड एमरजेंसी रद्द फ़ैसिलो $7 अरब प्रोग्राम जी भञकड़ी करार। हुकूमत IMF तरफ़ां इम्पोर्टेड थियल खंडु ते टैक्स छूट ॾियण खां इनकार बाद खंडु इम्पोर्टेड करण लाइ जारी कयल टेंडर वापसि वठी छॾियो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ विच में मुलाक़ात। अमन अमान जी सूरत हाल ऐं मुल्की मुआशी सूरत हाल ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मुल्की मईशत जी बहितरी लाइ हुकूमती क़दमनि बाबति ब्रीफिंग। ॿिन्ही अॻवाननि विच में मुल्की इस्तेहकाम ऐं तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ गॾिजी कमु करण ते इत्फ़ाक़। सिंध जो ॿियो नंबर शहर हैदराबाद में अधु कलाक जी बरसाति इंतिज़ामी कारकर्दगी जा पोल पधरा करे छॾिया। शहबाज बिल्डिंग समेत केतिरनि ई इलाइक़नि में पाणी अञा बि टल। रेलवे कॉलोनी जे घरनि में बि पाणी दाख़िल। माण्हू दरपदर ॿियनि हंधनि ते पनाह वठण ते मजबूर। कलंदर जी नगरी ऐं वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह जे तक सेवण मां बि बरसाती पाणी नेकाल न थी सघियो। DC तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर शहर जो दौरो। पाणी जी नेकाल लाइ 1 ॾींहं जी मोहलत। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन हैदराबाद मां पाणी नेकाल न थियण जो ज़िम्मेवार हेस्को खे करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हेस्को जा फीडर ट्रिप थियण सबबि बिजली बंदि थी वई, जंहिं करे पंपिंग स्टेशन न हली सघियूं। पोइ जनरेटर हलाए पाणी नेकाल कयो वियो। हर पंपिंग स्टेशन ते हेवी जनरेटर लॻाइण मुमकिन न आहे। हेस्को ऐं सेप्को नायल इदारा आहिनि, जंहिं करे शहरनि मां पाणी नेकाल न थी सघियो आहे। KP हुकूमत खे पंहिंजे मैंडेट मूजिबि कमु करणु ॾियणु घुर्जे। अली अमीन गंडापुर जी हुक्मरानी सूबे में सभ खां वॾी मुख़ालिफ़ धुर आहे। PTI बानी जा ॿार अचणु ऐं वालिद सां मिलणु चाहिनि था त खेनि इजाज़त मिलणु घुर्जे। सियासत में सभिनी खे बराबरि जो मौक़ो ॾिनो वञे। पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िशूं करण ऐं 9 मई जहिड़ा वाक़िआ करण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। MQM सियासी तौर ते ख़तमु थी चुकी आहे। मुतहदा क़यादत हिकु कमरे में वेही इजलास करण जे क़ाबिल बि न आहे। इरसा में सिंध जी नुमाइंदे इंजीनियर एहसान लिगारी चयो आहे त कुदरती आफ़तुनि या ॿोॾि ते मुकमल ज़ाब्तो आणणु मुमकिन न आहे। ॿोॾि सां गॾु रहणो पवंदो। आफ़तुनि या ॿोॾियुनि जो कारण रुॻो माहौलियाती तब्दीली ई न आहिनि, पर आफ़तुनि खे रोकण लाइ तयारियूं ऐं हुक्मरान जा तरीक़ा बि आफ़तुनि जो सबबु आहिनि। LBOD जो मुकमल न थियणु, बंदनि जा कपर कमज़ोर थियणु ऐं केनालनि ते कब्ज़ा बि ॿोॾि जो कारण आहिनि। मोरे जी अदालत जतोई ॿाहिरनि खे हिसाइण ऐं वधीक केस दाख़िल करण खां रोके छॾियो। अदालत पुलिस जांच कमेटी ते जतोई ॿाहिरनि जे एतिराज़नि बाबति फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जतोई ॿाहिरनि ख़िलाफ़ हाईकोर्ट जे फ़ैसिले तहत जांच करण जो हुकुम। मसरूर जतोई जो चवणु आहे त मोरे वाक़े जी फ़रियादी पुलिस आहे ऐं जांच बि पुलिस ई करे रही आहे। पुलिस ते कंहिं बि क़िस्म जो एतमाद न आहे। अदालती जांच करे वञे। कानपुर वेझो मुक़ाबले दौरान हिकु पुलिस एहलकार शहीद। शिकारपुर पुलिस लाइन में जनाज़े नमाज़ अदा कई वई। SSP शाहज़ेब चाचर समेत पुलिस एहलकारनि ऐं ऑफिसरनि जी शिरकत। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब पुलिस एहलकार जी शहादत में मुलज़ जाबदारनि खे गिरफ़्तार करण जी हिदायत। लाड़कानी भरिसां मुक़ाबले में पुलिस एहलकार शहीद। आगानी ॻोठ में पुलिस चढ़ाई दौरान हथियारबंदनि ऐं पुलिस विच में मुक़ाबले दौरान गढ़ी खुदाबख्श भुट्टो थाणे जो एहलकार रमज़ान चरवार शहीद थी वियो। पुलिस जी वधीक नफ़री तलब इलाइक़े खे कड़ो बरक़रार। बहराम वेझो ॻोठ वाली ॾिनो खोसो में घरू मामले तां नौजवान बेदर्दी सां क़तल। 2 ॼणा ज़ख़्मी। वाक़े बाद मक़तूल जो मर्द पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। सकरन में क़ौमी शाहराह ते हथियारबंदनि हथां बस स्टैंड जो स्टारर क़तल। कार सवार हथियारबंद फायरिंग करे पोरियत सुलेमान चांडे खे क़तल करे फरार थी विया। ऐं वेस्ट इंडीज़ ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ तारीख़ जे सभ खां घटि रुॻो 27 रन्सुनि ते ढेर। फास्ट बॉलर मिचेल स्टार जूं 5 बॉलनि ते 5 विकेटूं। फास्ट बॉलर 100 टेस्ट मैच में 400 विकेटूं मुकमल करे वरितियूं।